हे पाकिस्तान जो किस्सो आहे, ॿ अलाए 3 ॾींहं अॻे ई ताज़ो वाक़ियो आहे, मशहूरु वाक़ियो आहे। इन वक़्तु बि इंटरनेट ते वायरल आहे त हिकु मर्द कोच में सफ़र करे रहियो हो। उन जे सीट जे पुठियां हिकु नौजवान औरत जी सीट हुई। उहो मर्द छा कयो जो पंहिंजे मोबाइल ते उगाड़ी फिल्म ॾिसे पियो ऐं मोबाइल जे स्क्रीन खे अहिड़ी तरह हुन जले बीठो त जीअं पोयां सीट ते वेठल औरत बि पापी चूलो ॾिसे, पापी चूलो ॾिसी ऐं जेको आहे सो मस्त थिए। हिन उहो हरकत छो कयो? ॾिसो, मर्द जॾहिं बि वारो मिलंदो आहे मर्द खे, उहो साइकोलॉजिकली औरत खे टारगेट कंदो आहे, हिट कंदो आहे। ही उन माशरे में थींदो आहे जिते एजुकेशन घटि आहे। ऐं तव्हांजे इतला लाइ इहो ॿुधाईंदो हलां, इहे जेको उगाड़ी फिल्म आहे, इहो इंसान जो प्राइवेट मूवमेंट हूंदो आहे। उहो पंहिंजे प्राइवेट मूवमेंट में इहे शयूं एक्सप्लोर कंदो आहे। न सिर्फ़ु छड़ा बल्कि शादीशुदा बि कंदा आहिनि। जेको बदकिस्मतीअ सां असांजे गुज़रियल हिकु 2 नसलनि खां इहो रिवाज शुरू थियो, हींअर उहो परवान चढ़ी चुको आहे। हींअर इहो पंहिंजे प्राइम टाइम में आहे। सो तव्हां जेकॾहिं जाइल आहियो त पोइ बि इंसानियत त ॾेखारियो। हाणे मूंखे यादि आहे, कई वक़्तु मां सेवण खां लाड़काणे अचां पोइ रेल में, बालीअ छा कयूं, हिकिड़ो फैमिली रेल में चढ़ियो। हुन में माशाल्लाह हिकु ख़ूबसूरत छोकिरी बि हुई। पोइ अलाए उहो इस्लामाबाद अलाए काॾे वञी रहिया हुआ। ऐं मुंहिंजो उन वक़्तु उमिरि एतिरो हो त माना उन उमिरि में माण्हू खे ख़बर न पवंदो आहे त छुरीअ सां गिदरे खे टुकुर कीअं कजे। या उहो उमिरि हो जेको जलाल चांडियो चयो आहे त उन मोड़ खां शुरू ते ॿीहर जा ज़िंदगानी, तुंहिंजी अलड़ वही हुजे मुंहिंजी बि फूह जवानी। हुन मोड़ खां शुरू ते उहो उमिरि हो मुंहिंजो। यकीन कयो, छोकिरी ॾाढी ख़ूबसूरत थी, मूंखे वणी। उन जूं अखियूं वणियूं, नक वणिया, माशाल्लाह नैन नक्श उन जा वणिया। माना मां ज़रे घटि इश्क में पियुमि। पोइ मूंखे यादि आयो, यार असांजो में लाग़र आहे, मां इश्क कंदुसि, असांजो में वधीक लाग़र थी वेंदो। इन करे मां इश्क जो इरादो छॾे ॾिनुमि। सो ईअं न कयो, इंसानियत ॾेखारियो, हरू भरू पराओ इज़त ख़राबु न कयो।